पनुआकिल में सिद्धूजा बाईपास वटि चाचड़नि जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। वकील गुलाम सरवर चाचड़ जो भाउ ताज मोहम्मद चाचड़ सख़्त ज़ख़्मी थी पियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे पनुआकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधायूं पिया त कुझु घड़ियूं अॻु पनुआकिल जी सिद्धूजा बाईपास वटि चाचड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में पनुआकिल बार जे सदर ऐं नामियारे वकील गुलाम सरवर चाचड़ जो वकील जो भाउ ताज मोहम्मद चाचड़ बि ज़ख़्मी थी पियो आहे। ताज मोहम्मद चाचड़ पुलिस खाते में पनुआकिल में ताज़ो सूबेदार ASI तां रिटायर थियो, जॾहिं त उन वाक़े में जहिड़े दौरान हिकु ॿियो हमराह अब्दुल गफ़ार चाचड़ बि सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे पनुआकिल अस्पताल इलाज लाइ आंदो वियो आहे। उन मौक़े ते अब्दुल गफ़ार चाचड़ इल्ज़ाम हयो त मूंखां 7 लख ऐं सोन बि फुरियो वियो आहे ऐं मोटरसाइकिल बि फुरी वई आहे। अहिड़े जहिड़े में रिटायर्ड पुलिस जो ASI ताज मोहम्मद चाचड़ ऐं अब्दुल गफ़ार चाचड़ सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।